वगणे भरपासे जे नंढन वडन गोठन थैड़ी आशिम चौधेरो खेर मोहम्मद मुगेरी सोबदार जतोई अली असाबो दातू तेवड़ा वका मोरी खेरो जतोई कलोड़ा धणी बख्श जतोई ऐं ॿियनि ॻोठनि में कणक जो फसल पची रास थी विकिरे लाइ मार्केट में पहुचणु शुरू थी वियो। कणक जो फसल तयारु थियण बाद ग़रीब मिसकिन हारियुनि जे चेहरनि ते सजल मुर्कूं उन वक़्तु ख़तमु थी वियूं जॾहिं कणक जे फी मण जो अघु वापारियुनि पारां खेनि 2000 रुपया ॾिनो पियो वियो। जॾहिं त कणक जे फी एकड़ पोखाईअ ते हारियुनि पारां 35 खां 40 हज़ार रुपया ख़र्च करे वॾी महिनत बाद कणक जी पोखाई कई, पर वापारियुनि पारां मुनासिब अघु न ॾियण करे हिन वक़्तु ग़रीब मिसकिन हारियुनि जा खयल कर्ज़ बि नथा लही सघनि, जंहिं सबबु हारियुनि जा ॿई हथ मथे ते अची विया। सिंध सरकार पारां हिन साल कणक जो सरकारी अघु बि मुक़ररु न कयो वियो ऐं नई वरी कणक जे ख़रीदारी लाइ वगण में को सरकारी ख़रीदारी मर्कज़ खोलियो वियो, जंहिं करे वापारियुनि हिकु हठी क़ाइमु करे कणक तमामु घटि अघ ते ख़रीदण लॻा। उन सिलसिले में मिसकिन हारियुनि TSN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सारी वतन भी 2200 कणक भी 2200 छा कणक जो मुल असांजो भाण केॾो असां महांगो तो गरीब माण्हू काॾो असांजी पूरी पए शहर जो कर्ज़ न लाथो तो कणक जो काॾो लाहींदासीं। एॾो ना हेॾो असां सां ज़ुल्म आहे। पंहिंजी हर शइ महांगी जो असांजो अन्न सस्तो, हर शइ पंहिंजी महांगी सौसी भी असांजी सस्ती, अन्न भी असांजो सस्तो, हर शइ असांजी कणक जी 2200 रुपया मण चोकर खाली कणक जी छिल उहा वरी 2600 रुपया कटो। जुल्म बे चाहे असां सां गरीब असां मिसकिन काॾो जी असां पूरी कयूं। असांजी अल्लाह खे दां अथसि ॿियो असां छा कंदासीं असां रब खे दां अथनि गरीबनि कुड़मनि जी असां बचड़ा सां जहिड़ियूं वॾियूं लोड़ियूं हाणे 2200 में छा असां गरीब माण्हू छा न असांखे मिलंदो सेलर ते खणी वञनि 2000 हाणे 2000 में भाउ ने घणे ॿोड़ी वरिती अथऊं। एॾो ना को ज़ुल्म सां वञूं त वञूं काॾे कर्ज़ असांजो लहंदो कोन असांजी अल्लाह खे दां अथनि असां ॿियो छा कंदासीं गरीब। जीअं त हिन वक़्तु असांजा कणक जा फसल तयारु थी विया आहिनि जेको आहे सो वॾी जिदोजहद सां 50,000 रुपए ते मण असांखे कणक जो मिले ॿिज ऐं DAP 15,000 रुपया ऐं यूरिया 7,000 रुपया तकरीबन एकड़ असांजो 30-35,000 रुपया खाई आहे। हिन वक़्तु जॾहिं असांजो फसल तयारु थियो आहे त सेलरनि ते जेका असां कणक खणी था वञूं 2000 रुपया आहे। हाणे 2000 रुपया कणक जो मण असां जेको आहे सो एकड़ ते तकरीबन 30-35,000 रुपया जेको असां ख़र्चो कयो आहे। जेको आहे साड़ियुनि में बि असां लास वेई, साड़ियुनि में असांखे 23-2400 रुपया जेको आहे रेट ॾिनो ऐं साड़ियूं जेको आहे पहुते रहियूं लास वेई। कणक हिन वक़्तु एवरेज नथी ॾे, हाणे 2000 रुपया कणक जो मण एवरेज ॾे नथी असां गरीब काॾे वञनि। जेको आहे 2000 रुपया जो मण मिले असां नंढड़ा बचड़ा ॾिसो था लोड़नि था वीचारा इन्हनि खे तालीम असां काॾे ॾियारायूं जेको आहे इन जो गुज़र सफ़र कीअं थिए जेको आहे नओ कणक जो खरीदा वञो अलाह तो ॼाणे त 2200 रुपया गोश्त जो किलो आहे 10 मण जाऊं था तो DAP जी बोरी रखे मस थी निकिरे अॼु जेको आहे असां जेको आहे पेट पालियूं बनी जा जेको आहे ख़र्च कयूं नंढड़ा बचड़ा आहिनि जेको आहे महांग माण्हू जी चेल बनी विधी आहे माण्हू जेको आहे ख़ुदि कशियुनि ते रसिया आहिनि वॾो ज़ुल्म आहे इहो न अहल हुकूमत आहे जेको आहे हिन हुकूमत में को अहल आहे ई कान जेको आहे गरीबनि जो ख़्यालु कोन्हे मिसकिननि जो ख़्यालु कोन्हे वॾो ज़ुल्म थो हले। ख़ुदा खे मञो का सेंटर काइमु कयो को पासको विहारियो गरीबनि जी का वहारे कयो गरीब तव्हांजो पिटे पाड़ू था खणनि असांजी कमज़ोर थी वई आहे मईशत आहे कोन्हे सौदो महांगो अटो महांगो तेल महांगा जेको आहे खाधे पीते जी शयूं जेके असां ज़िंदगी में वापराईंदा उहो हर शइ महांगी असां गरीबनि जो अन्न सस्तो जेको आहे कणक सस्ती सारियूं सस्तियूं असां काॾे वञूं। अघु न आहे कणक जो अघु आहे 2000 2000 मां किरायो वठे 50 रुपया टैक्स कटनि 50 रुपया बाक़ी बचा 1900 1800 में छा थींदो असांजे 1900 में कुझु नथो थिए साईं त अर्ज़ु इहो आहे त असांजी बेदारी थो वधायो भाण भुती हर शइ महांगा ॾिसो पाण 16,000 रुपया कारे भाणे ॿोड़ी सां वठी आहे कुझु एवरी शइ असांखे कोई कर्ज़ बज़ल आहे न कर्ज़ लाइ ॿार बच्चा कोई सुकून वठनि। ग़रीब मिसकिन हारियुनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त कणक जो अघु 4000 रुपया मुक़ररु करे वगण में सरकारी ख़रीदारी जो मर्कज़ क़ाइमु करे वापारियुनि जी हिकु हठी ख़तमु करे हारियुनि खे थींदड़ नुक़सान खां बचायो वञे त जीअं उहे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघनि ऐं कणक जे फसल जे आसिरे ते खयल कर्ज़ वापसि करे सघनि।